अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ रहा कूंजा न्यूज़ में हुआ सभिनी खे भली कार चऊं था। कूंजा न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। बांधी मां ख़बर शामिल कंदासीं त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी बांधी पहुची जस्कम अॻुवाण अली देशीअ सां संदसि वॾे भाउ जे वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त कराचीअ में सिंधी माण्हुनि जे ॻोठनि खे ड्रायो पियो वञे। कराची जा माण्हू निंदड़का न आहिनि। सिंध जा मालिक ऐं वारस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि कोन्हे। उन लाइ सभिनी खे गॾु बीहणो पवंदो, पंहिंजे धरतीअ जी मालिकी करणी पवंदी, तॾहिं सिंध खे बचाए सघंदासीं। पीपल्स पार्टी जे दौर में बाबा खे शहीद कयो वियो, मक़सूद खान कुरैशी खे शहीद कयो वियो। असांखे अञा ताईं शहीदनि जे खून जो इंसाफ़ नाहे मिली सघियो ऐं नई असांखे इंसाफ़ मिलण जी उमेद आहे। सिंध जे अवाम खे चवंदासीं त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो त जीअं पंहिंजे धरतीअ जी मालिकी करे सघूं। उन मौक़े ते जस्कम जो सीनियर वाइस चेयरमैन अमजद महेसर, दीदार शाम, प्रेस तर्जुमान आसिफ रज़ा मंगसी, मुनवर शेख, शहबान माटी, हाशिम लिगारी, तालके दौर जो सदर महबूब खासकेली ऐं ॿिया अॻुवान साणसि गॾु हुआ।